जी नाज़रीन, हींअर असीं मौजूदु आहियूं हिते नसीराबाद लॻे भुटशाह खां उन जे टेल जे आबादगारनि सां मौजूदु आहियूं। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ अगस्त महीनो गुज़रण वारो आहे। हीअ ज़मीनूं बंजर पियूं आहिनि ऐं अञा ताईं हिते पाणी कोन पहुतो आहे ऐं सना सुखा जिते रोंबा थिया आहिनि उहे बि हिनमहिल सोकड़ जो शिकार थी विया आहिनि। हिननि खां पुछंदासीं त हिननि जो छा चवणु आहे। अदा जेको भुटशाह में पाणी जी खोट आहे, तव्हां टेल जा आबादगार आहियो, तव्हां ताईं पाणी नथो पहुचे ऐं इन जो छा सबबु आहे ऐं तव्हां सां जेके एरिगेशन जा आहिनि मुलाज़िम उहे तावन कनि था या न? जी जी कनि था तावन। ख़ादिम हुसैन चांडियो, वसीम जुणे जो, मंज़ूर तुंजो इहे तावन कनि था, पर मुतब सां गॾु आहिनि। पर मथियां जेके आहिनि पाणी चोरी करे हेठि हलाइनि था, सिमुनि में निकाल कनि था, असां सुकूं था, असांजी मदद कई वञे। बाक़ी असां बेलदार दारोगा सभु तावन में आहिनि। अच्छा, जेके मथियां बेलदार दारोगा, हाणे इहो बि ख़बर पई आहे, ॿुधण में आयो आहे त गुज़िरियल राति बेलदार खे बि जेको आहे त मोतमार धमकियूं ॾिनी वियूं आहिनि बासर माण्हुनि जे तरफ़ खां। हाणे उहे बेलदार वीचारा पाण जेको आहे त नंढड़ा मुलाज़िम आहिनि, मज़दूर आहिनि, उन्हनि जे हथ में छा आहे? तव्हां आला ऑफिसरनि खां कहिड़ो मुतालबो कंदो, जीअं चीफ इंजीनियर आहे या रईस किनाल जो, उन्हनि खां तव्हां कहिड़ो मुतालबो कंदो तव्हांखे पाणी ॾे या जेको आहे तव्हांजो छा चवणु आहे? असांजो मुतालबो इहो आहे, असांखे पाणी जे महिल अगस्त महीनो आहे, 16-17 तारीख़ आहे, 20 खां पोइ अञु छा थींदो। असांजा वॾा ख़र्च थियल आहिनि ज़मीननि ते, चेना ॿिज महांगा आहिनि। बाक़ी बेलदारनि असां हर शइ में पाण सपोर्ट रखी आहे। बुट वारा मथियां खोड़ो कुंदनि जा इहे माना भराए विया आहिनि त बि सिमुनि में निकालंदा आहिनि, पोइ ते पाणी नथा ॾियनि। अच्छा ठीकु आहे। जेको राति जेको इहो धमकी नारो जेको मसइलो थियो आहे, इहो बि वाटरनि ॿधण ते अची तव्हां न ॿधो, असां सिमुनि में हलाईंदासीं, तव्हांखे न ॾींदासीं हेठि पाणी, माना रोंबो जीअं तव्हांजो न थी। सिमुनि जो मसालो। अच्छा, कहिड़ो उहो माण्हू जो बिरोही बिरोही। अच्छा जी, माना इहा हिन जी साज़िश आहे त तेल वारनि खे पाणी न मिले, मथियां रोंबा निकिरी विया आहिनि त बि पाणी जेको आहे माना ज़बरदस्ती चोरी कंदा। जी 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 ज़बरदस्त। जी, हिननि जो चवणु हो त जेको बिरोही हो, गुलशन बिरोही, जंहिं राति सरकारी मुलाज़िम खे बेलदार ख़ादिम हुसैन खे धमकियूं ॾिनियूं आहिनि मोतमार त असां पाणी न ॾींदासीं ऐं ज़बरदस्ती पाणी चोरी कंदा। हीअ टेल जे आबादगारनि जो हींअर तव्हां हशर ॾिसी रहिया आहियो त खेड़ियूं लॻियूं पियूं आहिनि, का शइ कान्हे का न पाणी। ऐं जेके मथियां आबादगार आहिनि, मथियां जेके बासर ज़मीनदार आहिनि, पाणी चोरी कयूं था वञनि। हिननि जो आला ऑफिसरनि खां इहो मुतालबो आहे त जेके नंढा जेके मुलाज़िम आहिनि उन्हनि खे बि तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं जेको पाणी आहे उहो टेल ताईं पहुचाए ॾिनो वञे।